सूबाई वज़ीर सेहत अज़रा पेठूहो लम्स जे वाइस चांसलर डॉक्टर इकरामुद्दीन उजड़ जी हिदायतुनि ते दादू लम्स जी टीम पारां दादू DHQ अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो कयो। हिन मौक़े ते लम्स टीम चयो त लम्स जी वाइस चांसलर ऐं सूबाई वज़ीर सिहत जी हिदायतुनि ते दादू DHQ अस्पताल जी विज़िट करे मुख़्तलिफ़ वार्डनि में सिहत जी सहूलियतुनि जा इंतज़ाम चेक कया आहिनि। डायलिसिस सेंटर खे ॿीहर फ़ाल कयो वियो आहे जिते हर रोज़ बीमार मरीज़नि जो इलाज कयो पियो वञे। दादू ज़िले में माहिर डॉक्टर खे मुक़रर कराए शहरियुनि खे हर मुमकिन सिहत जूं घुरिबल सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। जीअं ज़िलेवासी ॿियनि ज़िलनि तरफ़ सफ़र न कनि, सफ़ाई जा इंतज़ाम बहितर आहिनि जीअं इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि ऐं संदनि वारसनि खे बहितर माहौल ॾेई सघिजे। सेप्को इंतज़ामिया खे लिखियो आहे त अस्पताल खे एक्सप्रेस फीडर में शामिल कयो वञे। लोड शेडिंग सबबि अस्पताल में ऑपरेशन मुतासिर थी रहिया आहिनि। VC लम्स ऐं सूबाई वज़ीर सिहत तरफ़ां जल्द दादू DHQ अस्पताल में जदीद मशीनरी सां गॾु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर मुक़रर करण जा हुकुम जारी कया विया आहिनि। इन हवाले सां दादू वासिन खे ख़ुशख़बरी मिलंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची